नाज़रीन, कराची ऐं हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ फ़सलुनि खे सख़्तु नुक़सानु रसियो आहे, जॾहिं त हब डैम पाणीअ सां भरिजी वियो आहे। डैम जा स्पिलवेज़ खोलिया विया आहिनि। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि हैदराबाद में गजगोड़ सां गॾु तेज़ बरसात हिकु दफ़ो ॿीहर शुरू थी वई। बरसात सबबि मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। कराची में चौमासी बरसातुनि जो ॿियो मरहलो शुरू थी वियो। वक़्फ़े वक़्फ़े सां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे गुलशन मेमार, फ़कीरा ॻोठ, अहसन आबाद, अल्लाह बख्श विलेज, वज़ीर बिरोही ॻोठ, लासी ॻोठ, न्यू कराची में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु बरसात जारी रही। डिफेंस, क़यूम आबाद, कोरंगी, औरंगी टाउन, सदर कोरंगी क्रॉसिंग, इब्राहिम हैदरी, गुलिस्तान जोहर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात जारी आहे। होॾां हब डैम जी सतह 339 फुटनि ताईं पहुचण बैदि स्पिलवेज़ खोलिया विया। पाणी हब नदीअ में वही रहियो आहे। FC एहलकार बंद ऐं दरिया जे चौधारी मुक़रर कया विया आहिनि। ॿिए तरफ़ बनहड़ो शहर, चौदगी, माखंड ॻोठ, आदम खान, लाशारी, बोदलो, ॾाहिरी ऐं आसपास जे इलाइक़नि में गुज़िरियल 3 ॾींहनि खां मुसलसल तेज़ हवा ऐं गजगोड़ सां गॾु बरसात जो वसकारो जारी आहे। बरसात सबबि आबादगारनि जा फसल, वोण, केलो, कमंद ऐं ॿिया फसल पाणीअ हेठि अची विया आहिनि, जॾहिं त हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। बचलपुर ऐं आसपास मुसलसल 3 ॾींहं खां वठी बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सबबि ॿोॾि जहिड़ी सूरत-ए-हाल बि आहे। मक़सूदु रिंद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मुसलसल 1 कलाक खां बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं खां पोइ गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। तेज़ बरसात सबबि बिजलीअ जी फ़राहमी मुअत्तिल थी वई। टंडो आदम ऐं भरपासे तेज़ बरसात सबबि शहर जे हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। काज़ी अहमद में गुज़िरियल 3 ॾींहनि खां वक़्फ़े वक़्फ़े सां वॾफुड़ी सावणीअ जी बरसात तबाही मचाए छॾी। पीर मोहल्ला, दोस्त मोहम्मद कॉलोनी, ॼाम हैदर कॉलोनी, आफ़ताब कॉलोनी, ॻोठ लाखाट ऐं शाही बाज़ार समेत ॿियनि हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। ख़ान साहब कॉलोनीअ जे रहवासियुनि पाणी नेकाल न थियण ते टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई।